नाज़रीन, तलहार मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ मलाह जी रिपोर्ट मुजिब सिंधु दरिया मथां तकरारी केनाल अॾण वारे सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ जस्कम जे मरकज़ी सॾ ते तलहार में बि मुकमल शटर बंद ऐं फीथा रोक हड़ताल। शहर जा समूरा नंढा वॾा कारोबारी मरकज़, होटलूं, मार्केटूं, पेट्रोल पंप मुकमल तौर ते बंद पयल, जॾहिं त रोड रस्ता वीरान, शटर बंद ऐं फीथा रोक होटल हड़ताल खे कामयाब करण लाइ जस्कम कारकुननि पारां मोटरसाइकिलनि ते पार्टी झंडनि सां गॾु मुख़्तलिफ़ चौकनि ते टायरनि खे बाहियूं ॾेई वक़फ़े सां एहतजाजी मुज़ाहरा पिणु कया पिया वञनि। उन मौक़े ते अॻवाननि ख़ालिद सिंधी, राजेश कुमार, शकील जतोई, शहज़ाद आरीसर ऐं ॿियनि ॿुधायो त सिंधु दरिया न रुॻो किरोड़े इंसाननि जे जियापे जो ज़रियो आहे पर असांजे क़दीमी सुञाणप पिणु आहे। समूरी सिंध जे ज़राअत जो दारो मदार सिंधु दरिया जे पाणी ते आहे। वफ़ाक़ ऐं पंजाब सरकार सिंधु दरिया ते कब्ज़ो करे सिंध जे आबाद ज़रख़ेज़ ज़मीननि खे गिराबाद करे पंजाब जे रेगिस्तान खे आबाद करणु चाहे थो। असां अहिड़े सिंध दुश्मन रिथान खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। जेकॾहिं सिंधु दरिया मथां केनाल ठही विया त पोइ सिंध मुकमल तौर ते रेगिस्तान बणिजी वेंदी। इन्हनि वधीक चयो त सिंधु दरिया त केनाल असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। दरिया ते धाड़े ख़िलाफ़ आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं। हिन वक़्तु तकरारी केनालनि ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, पर उन जे बावजूद बि केनाल कढण वारो मनसूबो अञा ताईं ख़तमु नाहे कयो वियो। हिन वधीक चयो त अॼु जे शटर बंद ऐं फीथा रोक हड़ताल इन ॻाल्हि जो सबूत आहे त सिंध जी अवाम खे सिंधु दरिया मथां कंहिं बि क़िस्म जो केनाल क़बूल कोन्हे। वफ़ाक़ी सरकार फौरी तौर ते उहो मनसूबो रद्द करे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक जारी रहंदी।